हिकिड़ा ॿिया उन्हनि जा परम शिष्य थिया स्वामी हरिदास महाराजन जा, उन्हनि जो नालो विठल विपुल बिहारिन देव। केॾो वॾो नालो आहे संतन जो, है न। इहो उन्हनि जो नालो हुयो। इहे नाला ई अगरि कोई भक्तनि जा स्मरण करे न त उन्हनि खे भगवत प्रेम मिलंदो आहे। चओ हरे राम। भक्तमाल जी इहे वचन तो भक्तमाल जा कि अगरि नित्य कोई भक्तन जो स्मरण करे बस त भगवान उन ते विशेष कृपा कंदा आहिनि। त जेके स्वामी हरिदास महाराजन जा मुख्य इहे शिष्य हुया विठल विपुल बिहारिन देव, ये ॾाढो प्रेम कंदा पंहिंजे गुरुअ सां, स्वामी हरिदास महाराज सां ॾाढो प्रेम, अथाह प्रेम। ऐं जेॾीमहिल भगवान पाण अची लीला कंदा आहिनि उन्हनि जे गोद में वेही करे त कई बार त इहे नज़ारा उन्हनि बि ॾिठा कि मुंहिंजे गुरुअ जे गोद में भगवान अची खेॾे थो। पोइ त अञा प्रेम वधी वियो भगवान जे प्रति, गुरुअ जे प्रति अञा श्रद्धा वधी वई। एॾो प्रेम हूंदो। जॾहिं स्वामी हरिदास महाराज जन इन संसार यात्रा पूरी करे जॾहिं गोलोक धाम हली विया त इन्हनि जी हालत ख़राब थी वई, ॾाढी खूब हालत ख़राब। भाव जा आंसू त बीहनि कोन। जीअं ई ख़बर मिली कि स्वामी हरिदास महाराज बस संसार यात्रा पूरी करे भगवान में लीन थी विया आहिनि, हाणे उन्हनि जा दर्शन न थींदा, हाणे उन्हनि जो शारीरिक रूप सां सानिध्य न मिलंदो। ओहो, अहिड़ो टुटी पिया कि पंहिंजे अखियुनि ते उन्हनि पट्टी पाए छॾी, पट्टी ॿधी छॾी। बस हाणे संसार मां बि न ॾिसंदुमि, मां छा ॾिसी कयां, अखियूं मां छा जे लाइ खोलियां? अगरि खोलियां त मुंहिंजे गुरुअ जा ई दर्शन न थियनि त पोइ कहिड़ो मतिलबु? ई नज़ारा मां छा ॾिसी कंदुमि जंहिं नज़ारनि में मुंहिंजे गुरुअ जी कोई छवि न हुजे। अखियुनि ते पट्टी। ॿिया जेके भक्तजन हुया, सेवक हुया, ॿिया जेके उन्हनि खे मञींदा हुया, स्वामी हरिदास महाराज खे जेके मञींदा, उहे सभु चिंता में पइजी विया कि अरे भाई हे बि असांजा संत आहिनि, ॾाढा महान दरवेश आहिनि, इन्हनि खूब संग कयो आहे, अञा त इन्हनि खां खूब असांखे ज्ञान वठिणो आहे, इहो ई ईअं कंदा त पोइ कीअं थींदो कमु? चओ हरे राम। ॾाढी वेनती कयूं, साईं ईअं न कयो, असांखे मार्गदर्शन केरु ॾींदो? तव्हांजो ईअं एकांत में रहंदव, अखियुनि ते पट्टी पाए छॾींदव त पोइ असांखे भक्ति केरु कराईंदो? चओ हरे राम। वेनती कयूं पर न मञिया। चयो न भाई, भावुक हुया ॾाढो। कुछ ॾींहं त गुज़री विया। पोइ सेवकनि हिकिड़ी योजना ठाही कि भैया हिननि खे बि भगवान सां ॾाढो प्रेम अथव, हिकु कमु कयो, हिकिड़ो सुंदर आयोजन कयो ऐं उनमें भगवान जी लीला ॾेखारियो। यानी नंढनि नंढनि ॿारनि खे भगवान राधा कृष्ण ठाहियो, उन्हनि जी गोपियूं ठाहियो, सखियूं ठाहियो, ग्वाल बाल ठाहियो ऐं हिकिड़ो नंढो सो छोटो सो जीअं न नृत्य नाटिका थींदो आहे तीअं तयारु कयो। असां उन्हनि खे चवंदासीं अचो लीला हली रही आहे, घटि में घटि भगवान जा त दर्शन कयो, भगवान जे स्वरूप जा त दर्शन कयो। हा इहो ठीकु आहे। तयारी थी वई। कुझु ॾींहंनि खां पोइ सुंदर तयारी कयूं, नंढनि ॿारनि खे भगवान बणायूं, भगवान जो उन्हनि खे स्वरूप ॾिनऊं। लीला शुरू थी। केॾी महिल रास हले, केॾी महिल माखन चोरी। त कुझु सेवक विया हथ जोड़े करे कि महाराज असांजे आश्रम में ॾाढो सुंदर आयोजन थियो आहे, तव्हां बि हलो। हलो भाई, वठी आया, वेहारियो, अखियुनि ते पट्टी आहे। वरी कंहिं प्रार्थना कई, साईं हेॾो सुंदर भगवान जो स्वरूप आहे, ॾिसो त भगवान केॾा सुंदर था लॻनि, राधा रानी केॾी सुंदर थी लॻे, तव्हां घटि में घटि अखियुनि तां पट्टी हटायो ऐं भगवान जा दर्शन त कयो, भगवान खे त ॾिसो। हाणे ॾिसो उन्हनि जो भाव। उन्हनि चयो अच्छा भगवान आया आहिनि? हा, केरु केरु आया आहिनि? चई ॾिसो भगवान श्री कृष्ण आहा बांसुरी था हलाइनि, राधा रानी गॾु बीठी आहे, नृत्य करे रही आहे, सखियूं पोइतां डांस करे रही आहिनि, नृत्य करे रही आहिनि, ग्वाल बाल वेठा आहिनि, केॾी महिल माखन जी चोरी था कनि भगवान सां गॾु। ॾिसो त केॾो सुंदर नज़ारो आहे, ॾिसो ॾिसो सभु आया आहिनि, ग्वाल बाल, नंद बाबा बि आया आहिनि, यशोदा मैया बि आई आहे, सभु जा सभु आया आहिनि, गायूं बीठियूं आहिनि, तव्हां दर्शन त कयो। सभिनीनि जा नाला खयूं त संत चवण लॻा अच्छा ऐं मुंहिंजा गुरुदेव आया आहिनि? चओ हरे राम। भगवान जो आया आहिनि, भगवान श्री कृष्ण आया आहिनि, राधा रानी, ग्वाल बाल सभु सखियूं आई आहिनि, स्वामी हरिदास महाराज आया आहिनि। चुप थी विया, चुप थी विया। चई ॿुधायो न भाई मुंहिंजा गुरु जी आया आहिनि? चई न उहे त न आया आहिनि। चई पोइ छाजे लाइ मां अखियुनि मां पट्टी हटायां?
हाणे जेके स्वरूप भगवान जा हुया, जेके यानी नंढा ॿार भगवान ठहिया, उन्हनि खे कंहिं मोकिलियो कि वन भैया वन, तव्हां वञी चओ तव्हां भगवान जा स्वरूप आहियो, हिन महिल तव्हां वञी प्रार्थना कयो। जेके भगवान श्री कृष्ण ठहिया उहो बालक अची करे हथ पकड़े चवण लॻो, बाबा जरा हमको देखो तो सही, हाँ देखो तो। तॾहिं उन्हनि बि चयो कि प्रभु वृंदावन में न ॾाढी ॾाढी सुंदर रीत तो कि अगरि कोई भगवान जे स्वरूप में बि ईंदा आहिनि न, चाहे नंढा ॿार हुजनि वॾा हुजनि कीअं बि हुजनि, अगरि कोई भगवान जे स्वरूप में आयो आहे त पोइ ब्रजवासी जेके हूंदा आहिनि उहे एॾा भावुक हूंदा आहिनि कि उहे ईअं न सम्झंदा आहिनि कि हे मुंहिंजो पुटु आहे जेको हिन महिल कृष्ण ठहियो आहे, या हे मुंहिंजो पड़ोसी आहे, न, उनखे त उहे भगवान ई सम्झंदा आहिनि। चओ हरे राम। भगवान ही सम्झंदा आहिनि, भगवान वांगुर ही न, भगवान ही सम्झंदा आहिनि। अहिड़ा संत बि अथव। चओ हरे राम। तो जेके कृष्ण जो स्वरूप में आया उन्हनि हथ पकड़े चयो, बाबा जरा हमको देखो। तॾहिं संतन चयो, प्रभु मां तव्हांखे कीअं ॾिसां, मां त हिकिड़ी छवीअ में तव्हांजो दर्शन कयो आहे हर बार कि मुंहिंजे गुरुअ जे गोद में हिकु तरफ़ तव्हां वेठा हूंदा आहियो, हिकु तरफ़ राधा रानी हूंदी आहे। जे अगरि दर्शन ॾियणो अथव त उन ई रूप में ॾियो, न त न ॾियो। पंहिंजे गुरुअ जे बिना त मां भगवान खे बि न ॾिसंदुमि। चओ हरे राम। इहे वचन संतन चया आहिनि कि अगरि दर्शन ॾियणो अथव त गुरुअ सां गॾु ॾियो, न त भले दर्शन बि न ॾियो मूंखे। हा हा, अहिड़ो जो प्रेम जी वाणी उन्हनि चई त कथा में लिखियल आहे स्वामी हरिदास महाराज वापसि हली आया। चओ जय श्री कृष्ण। जेके गोलोक हली विया आहिनि, भगवान में लीन थिया आहिनि, स्वामी हरिदास महाराज उते वापसि प्रकट थिया आहिनि ऐं जेके स्वरूप भगवान श्री राधा कृष्ण जो हुया उन्हनि खे पंहिंजे गोद में विहारे करे स्वामी हरिदास महाराज आवाज ॾिनी कि प्यारा मां अची वियो, हाणे पटी खोल, हटाए इहो बंधन। जीअं ई उन्हनि हटायो त ॾिठो वाकई स्वामी हरिदास महाराज वेठा आहिनि गोद में, भगवान राधा कृष्ण खेॾी रहिया आहिनि। चओ हरे राम। केॾी शक्ति आहे भाव में, केॾी शक्ति आहे भाई। थोरो वीचार कयो। ये गुरु हली विया आहिनि, संत हली विया आहिनि, पर पोइ बि हिकिड़े पंहिंजे साधक जे, पंहिंजे शिष्य जे भाव जे कारण, उनजे प्रेम जे शक्तिअ जे कारण गुरु वापसि आया। चओ हरे राम। स्वामी हरिदास महाराज उन्हनि खे सम्झायो कि भैया अहिड़ा नियम अगरि पालन करण लॻंदव त वीचारा ॿिया काॾे वेंदा। तव्हां त पाए चुकिया आहियो, भगवान जी भक्ति करे चुकिया आहियो खूब, हाणे ॿियनि खे बि करायो, ॿियनि खे बि उहे दर्शन करायो। बल्कि पट्टी अहिड़ी लॻायो कि संसार कंहिंखे नज़र ई न अचे, केवल भगवान ई भगवान नज़र अचे, प्रभु ई प्रभु नज़र अचे। पोइ उन्हनि पंहिंजे गुरुअ जी आज्ञा मनी। चओ हरे राम। अहिड़ा दरवेश बि थिया अथव भाई जिन अहिड़ी भक्ति कई आहे, अहिड़ो समर्पण कयो आहे। इहो सभु जेको भाव ईंदो आहे इहो समर्पण सां ईंदो आहे। बिना समर्पण जे इहो भाव संभव न आहे। समर्पण यानी सरेंडर। बस हरि में जैसो तैसो तेरो। बस प्रभु मां तुंहिंजो आहियां, हाणे तुंहिंजी मर्ज़ी आहे। चाहे त तूं मूंखे माल पाणी खाराए, चाहे चमाट हण, उहो तुंहिंजी मर्ज़ी आहे भगवान, मां तुंहिंजे सरेंडर आहियां। चओ जय श्री कृष्ण। चाहे तूं सुख ॾे चाहे दुख ॾे, बस मूंखे एतिरो ख़बर आहे कि मां तुंहिंजो आहियां। श्री कृष्ण गोविंद।